आली व साबी व अल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा ॿाहिर वदण मर जी जमात मुजाहिद मोमिन मुवहिद अल्लाह ताला जी वॾी करम नवाज़ी थी आहे जो अवां जो वास्तो अल्लाह जे कुरान सां ऐं प्यारे पैगंबर करीम जे फरमान सां ऐं अवां जो वास्तो आहे जमीयत उलमा इस्लाम जे बुजुर्गन हक वारन आलिमन ऐं वलियन। अजु कन खोले ॿुधो, हे मथे ते कुरान हक वारी जमात उहा जन वटि हे कुरान। फरमायई नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़। अल्लाह ताला थधो पखो भी गुलायो आए में गर्मी पगर हाने कपड़ा भी लुटनी या हिन जी बरकत। नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़। जो असां जे नबी ते जेको नाज़िल कई वो ही किताब यानी हे कुरान जो हक़ आ। वो छा थियो आ मानन कुरान वारो रस्तो छॾियूं था वञनि। ये कामयाबी जे मंजिल ते कीअं पुजंदा? कुरान तो चवई इबादत हिक रब जी कर। व इलाहुकुम इलाहु वाहिद। गालियूं न कन कुरान कुरान पढ़ा त जीअरनि ते भी रहमत वसे त मरी वेलनि ते भी रहमत वसे। जेके हिन गोठ मां लॾे आ ये ही असांजा प्यारा दोस्त अल्लाह अकबर अॼु नथा नज़र अचनि। तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ। मुशरिक थी न मर मरे तो मोमिन थी मर तो वाह वाह थी वने तो तुझे जनाजे में मानू ता जन पर आसमान को लही मलाइका। वरी जै पैगंबर के चवेन या अय्यो कुल या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़। सूरत यूनुस तो पढ़ा मिठो कुरान। वो सूरत आल इमरान पढ़े मिठो कुरान। सुभान अल्लाह। हेडी जमात कुरान जे करे आई आ कि कुरान जे कद लगा दुनिया आखिरत जो बेड़ो ही पार। कुल या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़ मिन रब्बिकुम। बाकी मिठी ना है जेडो कुरान मिठो वदन मार वारो माखी जो शीशो वण माऊ कखाए मना माऊ जबलन माऊ लाहे करे घर में रख। उनके 5 साल गुजरी वञन जायको मटे वेंदी पर कुरान के 1400 साल गुजरी आन। अज भी जाथों पढ़ो ये तो नजर अचे जड़ो हाने रब कुरान असांजे नबी ते नाज़िल कयो।
कद उन्हनि जे लगो जन वट हुजे या अल्लाह जो कुरान या सोने नबी जो फरमान। जन वट इहे शयूं न आहिनि। ये हथ क़यामत ॾींहुं खाली करे उथंदा। जन वट एॾो अरबी मोहम्मद कुरान अरबी मोहम्मद ते जेको रब नाज़िल कयो आहे कुरान ऐं सोने नबीअ जी गुलामी मजूरी कुरान जी। जन वट इहे ॿ ॻाल्हियूं हूंदियूं रब उन्हनि खे सॾु करे चवंदो मा तश्तही अनफुसुकुम अॼु जेकी घुरो तमाजा। हिन खां सवाइ सुञा उञा बुखिया वॾो खज़ानो आहे कुरान। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। कुरान शफ़ाअत कई वधण वारा तबी तुझी जाए जन्नत। अरबी मोहम्मद शफ़ाअत कई तबी तुझी जाए जन्नत। मुझे नबी फरमायो हे कुरान हथन में आ त जंहिंखे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे कोरट में कुरान पकड़े बीहारियो मां मोहम्मद भी शफ़ाअत न कंदोमांस। जन जी कुरान सिफारिश कई सोनो नबी भी जो उन्हनि जी शफ़ाअत कंदो। इहो यकीन रख, इहो अकीदो रख, न त याद रख सुख जी निंद्र न हिते कने न कब्र में कने। मशर जे मैदान में 50,000 साल जे ॾींहं में पगर में गोता पिया खणणा पवंदई गोता। पर जे कुरान के सुञातई नबी जी गुलामी कई हिय मलाइक जन्नत दे वठी हलंदई। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम मिलल जन्नत ज़ुमरा। अंदर ठरे दो कुरान जंहिंजो ठरे ॿई हथ मथे खणो। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। ए कुरान हथन में एॾा माण्हू न आया आहिनि इन जलसे में जेके मलाइक आया वकोड़े आन हिन ॻोठ के हिन मदरसे के हिन इलाइके के आसमान को लई आया हेडे कंडे सिजु लहंदो आहे। असां पंहिंजे अंगण मां घर में वेही आसमान ॾे नज़र कंदा आहियूं सितारा नज़र ईंदा आहिनि। पर जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे। उहा आसमान वारे मलाइकनि खे लाइट नज़र ईंदी आहे। उते लही ईंदा आहिनि जो ज़मीन ते कुरान खे ॿुधण लाइ। इन जो कदुर पोइ पवंदी जॾहिं लथे कब्र में न सब शयूं खत्म हे कमींदी कुरान। कुरान तो चे तो वठी हलंदा क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाहु अकबर। मलाइक मोमिनन के मुवहिदन के जन्नत ॾे वठी हलंदा। छा चवंदन सलामुन अलैकुम। सुभान अल्लाह। न था थकल कुरान को बाहर वञा कुर्सीअ तो ला मां वटि मस्करियूं न आहिनि। उहो कुरान ॿुधाइण आयो आहियां जेको मके में नबी साईं पढ़ियो आहे मदीने में पढ़ियो आहे ताइफ में पढ़ियो आहे बदर में पढ़ियो आहे ऊद में पढ़ियो आहे सिद्दीक़ अकबर दुकान ते पढ़ियो आहे उमर फारूक भेण को ॿुधी पढ़ियो आहे उस्मान गनी
शहादत जे टाइम ते पढ़ियो 18 ज़ुल्हज ते कलो को ॾींहुं आहे जे हज़रत उस्मान जी जो शहादत थी सदको अञा उन सोने उस्मान तो जंहिंजे शहादत जी क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो क़ुरान शाहिदी दी मंजर दरिस ज़ुल्हज में हेडा ॾियारा ज़ुल्हज जा मान वारा मरम शरीफ जा भी मान वारा हेरे तक कंदी जाए हिन 10 ॾींहंनि में हेरे तक ये ॾींहं 10 इज्जत वारा थी बुधी छॾ उहो ज़ुल्हज जे में हजरत खलील जी कुर्बानी आ वो मरम शरीफ आ जे में हजरत हुसैन जी कुर्बानी आ हे डाडे जी कुर्बानी हो डोटे जी कुर्बानी हेरे तक हे पंजे हथन सा पंजे बच्चे के रब जे हुक्म सा कुर्बान दो करे अबो चे कुहा पुट चे कुसा हो तो चे वमा तशाऊन इल्ला अयशा अल्लाह कुरान बुधाए जाते सब छड़े वने हिन जो गालहाण तक कब्र में दिस जाए हजरत मौलाना ज़रवली रहमतुल्लाह अलैह कराची जो वडो आलिम हो मरण खो अग में बडिया ख्वाब लदई तो मां मरी वियो तालिबन के पे बुधाए मां मरी वियो मां के कब्र में लाथूं हसीन जमील जवान अंदर कब्र में आयो यो ख्वाब तालिबन के पे बुधाए आयो पेरन खो बीठो बियो वरी जवान उन खो भी वधीक सोहणो आयो जेको मथन खो बीठो जटन गुजरी ब मलाइका आया क्यों तुझो रब केरा नबी केरा दीन तुझो केड़ो आ जेको मथन न बीठो हो उन्हनि खां कागज़ वठी ये पेन सा कलम सा सही करे दिनी ता हलिया वञो पेरन वारे खां पुछुम तू केर आहीं के नथो सुञाणे मां सुबुह जी नमाज आया असां साहब उथ दो 12 10 मता उठाए से वन्यू ये मलल दीदी जेको नमाज सुबुह जी न पढ़ंदो शैतान कन में पेशाब करे वेंदो को केड़ी सोभ कंदो हेरे तक सब नमाज़ां भलियूं पर सुबुह वारी नमाज उहा थी मरण घड़ीअ ताईं चेहरे मां नूर न वेंदुई पट ते सुमारे गुस्ल कराईंदई चेहरे में नूर चमकन कब्र में उथंदे पजई उज़वार नमाज जे करे तुझा लाइटियूं पिया ॾींदा मुस्तफा परे खो सुञाणींदुई शफाअत भी कंदुई इन्ना आतैना कल कऊसर ठकल सुभान अल्लाह सुभाने क्यों आए पैगंबर तोखे अता क्यों आ कौसर उनजे शुक्राने में बकम कर फसल्लि लिरब्बिका वनहर एको नमाज पढ़ बो कुर्बानी कर कुर्बानी केड़ी क्यों जो उठ जी कुर्बानी सुभान अल्लाह सदको वञा दिलबर नबी जे नाले तो अर्ज करण आयो आए नमाज न छड़ींदो कर सब नमाज़ां भलियूं पर सुबुह वारी नमाज मरण घड़ीअ ताईं चेहरे मां नूर न वेंदुई जेको मथन को बीठो उन खां पुछई तू केर आहीं के नथो सुञाणे मां कुरान आहियां तफसीर मुंहिंजा पढ़ंदे मुंहिंजी तिलावत कंदे अर्रहमान आत्मा कुराड़ो रब जे फज़ल सा कुरान बुधाया है ना
गालियों बैत काडे कने वाटर भी न टपंदई कुरान समुद्र पार करे परन में उडारे रब सा वनी मिलाइंदुई वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। कुरान वारे के कुरान परन में उडारे चौंदो ए उहो दी तुजो रब जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कने अजो कर ज़ियारत त दुख ई लई वञनि वधण मारो वारो हे सजो जहान सोणो आ वली सोना इमाम सोना नबी सोना हे कुरान अथन में आ मोहम्मद मुस्तफा चो सोनन जो भी सरदार आ पर एतरो पंजे दिल ते हथ रख तो वो रब केडो न सोणो हुंदो जे सजो जान सोणो बनायो आ। पढ़ा कुरान नथा गलायो छा पढ़ा चवे तो वलहुल अस्माउल हुस्ना सूरत हशर तो पढ़ा मिठो कुरान के तो मात सोणो आ मुझा नाला भी सोना दव वधन मार वाला जेड़ो नालो रब जो वड़दे जेस ते जीअरो हुंदे न बुख्यो न उञो ओडे चई अर्रहमान अल्लमल कुरान बाजारे बाज कई पैदा के इंसान उन्हीं के जो सेखारी कुरान क्या सेखारी जुम्मियों दी जिन उन ज़बान के जेका तिलावत करे हिन कुरान जी वन्ये कादे तो कब्र के नजर में रख सकरात के नजर में रख पुलसरात के नजर में रख आखिरत के नजर में रख हे दुनिया जो जहान मिनट जे लोडे जो जहान थी मजा उते दी बल तू सिरून लहयात दुनिया वल आखिरत खैरुन व अबका इन्ना हाज़ा लफ़िस्सूफ़िल ऊला सूफ़ इब्राहीम व मूसा। वाह जो कुरान में मज़ो चाची दुनिया फानी दुनिया जू शयूं भी फानी बका द आखिरत गया जाते सदाई पियो रहंदे मज़ा पियो मानींदो वत तिबतुम फदखुलूहा खालिदीन। नवें तुम कुरान कुंबार कुरान पढ़ा तो मरी वेलन जू कब्रा रोशन जन हाँ अबो मरियो अम्मा मरी वई अरे बाहर जेके हथो हथ में दे हलंदा अजु कब्रन में पिया थी अलहाक मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर हेरे तक तां जे गोठ मां जेके मां कई दफा सुबह जो दर्स ॾिनम जेके पोढ़ा जेके जवान जेके जमायती जेके दीनदार जेके मुवैद पेरी सिफ में वेंदा अजु कब्र में वनी पुगा थी माखे यकीन अल्लाह जी ज़ात जो कसम आ उनन के कब्र में कमींदो त समूरा चो हे कुरान कमींदो इल्लल लज़ीना आमन कमींदा त अमल सालिह सुभान अल्लाह निमाज रोजो हज ज़कात हे मदरसा ठहराई मस्जिदूं ठहराई हा हा उहे जवान कमाए विया डोगरन जो गोठा वारी गोठ जे भरसा मरन जूं टारियूं मरन जो भी वडो गोठा उन जे भरसा डोगर वेठान उते वडी मस्जिद ठयल आ जे मुतवली ठहराई अच्छी दाढ़ी दस चंद रात जो निंड पियो ख्वाब थो लहा
मस्जिद जे सामने वडो मुकाम आ उते बंगलो पियो तैयार थी पुछा कयम ते कंहिंजो बंगलो आ जे तुझो बंगलो आ घबराए न छा तू समझी नबी भी फरमायो जन दुनिया में अल्लाह जा घर जोड़िया उन्हनि जूं जायूं रब जन्नत में जोड़े छॾियूं वलहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम वदन मारा वारो इन इलाके में तां ते रब जी करम नवाज़ी आ जो दुनिया मनींदी आ तो मुवैदन जी जमात जमीयतुल उलमा इस्लाम जा परवाना वदन मार में रहण वारा सुभान अल्लाह जन जो हक वारी जमात सा वास्तो आ हक उते आ जाते जो कुरान सुभान अल्लाह जो हेडा मदरसा हेडियूं मस्जिदियूं जे जामे में बेवा दिठम त नेण टरी पिया सुभान अल्लाह जोड़ा जा हिताइम अंदर उठरी पियो तवां दुनिया में रब जा घर जोड़ियान और हिनन के आबाद कयो तव तां जा दुनिया आखिरत वारा घर रब आबाद कर आमीन न था जो कसुदी लगे समूरा चो रब त सोणो हुन जा नाला भी चो सोना जेड़ो नालो वठदे जेस ताईं जीअरो हूंदे न बुखियो न उन्यूं अल्लाह जे नाले में जो सुकून आ सुभान अल्लाह जो अर्ज़ पे कयम कुरान वारे के मलाइक चौंदा कुरान चौंदो मुंह मथे कर हे उहो दी तुझो रब वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा आ तो तुझो अंदर धोआ कपड़ो धोपंदो आ साबुण सा मोमिनन मर्दन मोमिनान औरतुन जो अंदर धोपंदो आ कुरान सा यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा सदको वञा कुरान जे नाले तो हिन को परे तो वञे माखे यकीन आ अमड़ियों घरन में जो कुरान बुदिन हाँ मुशरिकन को कुरान खसे जडियो तई कुरान मिलियो ई मोमिनन के आ ॾाढा न तो चई सुभान अल्लाह जन्नत रे रवाना भी मोमिन थींदा केर पढ़ा कुरान कहे तो वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात कंहिंसां वडेरो वाइदो करे त नालियूं ठाराए ॾींदो मां रोड कंहिंसां वडेरो वाइदो करे घर ठाराए ॾींदो मां कंहिंसां वडेरो वाइदो करे जीप कार वठी ॾींदो मां हे कुरान अथन में आ मोमिनन सां रब मोमिनान औरतुन सां भी वाइदो थो करे जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार समूरा जो कुरान सच्चो ॾाढा चो कुरान सच्चो रब वाइदो थो करे मोमिनन मर्दन मोमिनान औरतुन सां उन्हीअ जन्नत जो जंहिंमें नारियूं ॾियूं फीहिमा ऐनान किलो खीर जो वठ 120 रुपया असां वट अधु खीर अधु पानी हेडे मारे कंदे अधु खीर अधु पानी और हुते तो चे खालिस खीर जूं नारियूं
माखिन जू नारियूं शराबन तऊरा जू वो शराब न थी त ज़ाल के भी अदी मां बियो कंदो वध न दुनिया वारो शराब गाफिल करे छॾींदी हे जन्नत भी पाक त नहरियूं भी पाक जन्नत भी पाक त मेवा भी पाक जन्नत भी पाक समूरा चौताम भी पाक ये हक़ वारन जी जमात हज़रत सैयद हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हाले जी शरीफ वारन जी जमात सुभान अल्लाह चो ही हज़रत सैयद अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैह बेर वारन जी जमात ही मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जी जमात ही जमियत उलमा इस्लाम वारी जमात हज़रत मौलाना फजल रहमान साहब जी जमात दामत बरकातुम जी ही शहीद हज़रत अल्लामा रहमतुल्लाह अलैह जी जमात ही अमरोटिन जी ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे अंग्रेजन के टोटा जबाया हे उन्हनि जी जमात हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोती रहमतुल्लाह हे उन्हनि जी जमात समूरा जो हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम वारी आ छो त इन्हनि वटि हक़ जो होको रहमत वारो क़ुरान आ कुरान न सुञाणे चओ पंहिंजे किस्मत खे वधण मार वारो हिन खां परे न वञो वातसिमू बिहब्लिल्लाह छा थो पढ़ां वो सुभान अल्लाह नथो करे हेड़ो थधो पखो भी गुलायो अथई अगोड़े कपड़ा पानी पिया थियनि पघर ते हाणे मिठो कुरान था पढ़ूं थधो पखो घुलायो अथई न मुंहिंजा ॿारड़ा आया आहिनि निंड फिटाए आया आहिनि बिस्तरो छॾे आया आहिनि मुंहिंजे रहमत वारे कुरान खे ॿुधण आया आहिनि वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन कुरान शफात भी आ रहमत भी आ कंहिंजे लाइ जे तो मोमिनन जे लाइ होॾो तो चए जन्नत तयार कई अथमि मोमिनन जे लाइ वरी हेॾो छा थो चए वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम मिनल जन्नत ज़ुमरा अॻियों रखियो आहे पहिरियों निशानी मोमिन जी इहा अथव रब जो नालो ॿुधंदो दिलि ढकी वेंदसि इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम मुबारक तो ॾियां रब तो ही ॾिनी अथव वधण मार वारो सच्चा रसूल जा आशिक़ सुभान अल्लाह चओ आशिक़ उहे आहिनि नबीअ जा जन वटि क़ुरान छो त नबी से जहिड़े हस्तीअ खे रब चयो पक मकंदो कर दिलबर नबी उतलु मा ऊहिया इलैक मिनल किताब व अक़िमिस सलात मुंशी साहब सुकून कुरान में आ ओ चवन मुशरिक किस्मत के ही शे उन्हनि खां खसजी वई अल्लाह नबी संगे चयां त नबियन जो सरदार खत्म नबूवत जो ताज पारायो दमाए आए त यतीमन जो यार ओ मुंहिंजा महबूब एडे मान वारो नबी मेराज वारी रात मथे घुराए सवा लख नबियन जो इमाम बनायो माए सारा नबी पोयूं तो मोहम्मद के मुसल्ले ते भी आई हाने बकम तू भी कंदो कर घणा एडो वारा भला निंद्रा जा बक साईं कयो आजी नूरमान साहब त सिजल थे ता जलसो शुरू कजो पर हो कज़ियो जे थी पियो उन जे करे देर थी वई बस मां भी चुप करे वेही रहियसि मजबूरी छा कयूं तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ हा मौत मथों बीठो थी क़बर सॾाई थी
आखिरत के नजर में रख। हे कुल साथी मोड़ जाती कुरान मजीद तोड़ जो साथी दी नबी से जेड़ी हस्ती के भी रब तो चे ओ मुझे सोना नबी वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका व मा कला। टिन मेलन तई लाउड जो आवाज तो वने टिन मेलन तई अमड़ियों जेके घरन में वेठियूं उन्हनि जो झोलियों भी रहमत सां भर। हाँ तोखे टीवी तोखे डिश तोखे पादर जेडी मोबाइल गंदा प्रोग्राम दिसी पोथो निंड करे। अरे जे मरी वे मौत आई अल्लाह कबर बाह जो तनूर थी वेंदुई गुधा कम दिस कंदे मरी वे किनो थी मरदे पर जे कुरान पढ़ंदे बुधंदे मौत आई को तुझे जनाजे में मानू दई दई पर आसमान को लई मलाइका नबी जेंगे जे बकम कंदो कर एक तिलावत कंदो कर कुरान जी बियो नमाज पढ़ंदो कर नथा जो सुभान अल्लाह दुआ करो। नबी जेंगे छा चई बकम एक तिलावत बियो नमाज वो असा वटा आहे तिलावत ना लठ खंदो असुर सा सिधो होटल ते शादी नमाज शादी तिलावत याद रख नमाज एड़ी शय थी जंहिंजे करे कब्र में रब निंड कराईंदी। कुरान मजीद वरी एडो खजानो थी जेको परन में उडारे रब सा मिलाईंदी। हिया जो रब जो दीदार कने वदन मारा वारा चोंदे रब मुंजी ततो मो सिकई नथी लए। ओ अल्लाह ओ अल्लाह ओ अल्लाह मुझो तुझे ज़ियारत मां रोई न थो दे। रब चवंदो घबराए न कुरान वारा उते छंछरो आचर सूमर अंगारो अरबा खम्स ये दिया जुमो बियो हाने सब दी खत्म जुमे जो दी थींदो अठे अठे दी माला मोमिनन के जन्नतन के मुवैदन के पंजो दीदार कराइनो एरे तक के बिन मानन के रब बिना हिसाब जे जन्नत में मोकलिंदो बिन मानन के दस्या ना नथा गलायो घणा साईं ब जेके ब गालियूं कन वे बिना हिसाब जन्नम एक त चई मुंहिंजे कुरान जे आयतुन के जन कूड़ो कयो बियो मां अल्लाह जे दीदार जो यकीन न रखियूं ना हिकड़ो पे चई मुल्ला गालियूं था क्यों अल्लाह वरी दीदार कराइंदो मतो कुरान सोचे रे कुरान पढ़ा कंद ज़बान को नहीं। फमन कान यरजू लिका हितों तो गलाया हितों चपन वारो आवाज मां वट न थी कन खोल लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही आहदा। माना कयो खुदा जो कसम मुशरिक कुरान जी माना न कंदो कुरान पढ़दो ही न माना किए करे छो तो मुशरिकन का कुरान कचो दई कुरान दिनो ही मोमिन के फरमाई जेके मूसा मिलण जो शौक हाँ वो बकम करे हिकु अमल सालिया करे बियो मुझे इबादत में बेके शरीक न करे 70,000 नूरानी पर्दा परे करे चवनो माज नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कर कुरान वारा मुझी ज़ियारत अल्लाह
ओ मुझे मस्जिद दी खिदमत करने वाला मुझे नबी जे दीन जे दरसगा मदरसन की खिदमत करने वाला कुरान जे आलमन की खिदमत करने वाला दाढ़ी ऐ पटके ऐ मोमिनन मुवैदन की इज्जत करने वाला हाने मुंह मथे कर तमाम मुल्क जो मालिक दीदार कराया है लिल्लाही मुल्कु समावाति वल अर्द वरी तो जे कुल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा सुभान अल्लाह चौड़ा दिया मुल्क कंजो सिंधु कंजी इते दलाव चौंदे जड़ो हे ट्रप मदरसो अदा सिंधु कलंदर जिया भिटाई जिया फलाने जिया अल्लाह तो चे ये हुआ ही न तमा सुभान अल्लाह क्यों फरमाए तो मुझे मुल्क में कंजो वैसो ही ना है ये हुआ ही न तमा हुई ये फना थी वेंदा इनके वरी मां कब्रन में निंड कराइया कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सब ते फना रब जे ज़ात के ही चो बका हुआ ही न अल्लाह जी फरमायो आसमान ना जमीनू ना जबल ना सिज चंद्र सितारा ना का चीज नहीं तड़े भी मां हुई सब शय फना थी वेंदी तड़े भी मां हूंदुसि हुयो भी उहो हूंदो भी उहो आहे भी उहो केर तो चवे तो हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन कुरान अगे रखियो आ एकड़ो मुशरिक मौलवी पियो वाइज करे त ई आयत नबी संजे शान में आ गलत चिट्टा लफ्ज तौहीद जान सूरत हदीद तो बड़ा सुभान अल्लाह 27 पारो वाक्या जे मथों चवे तो हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम आखिर जाहिर बातिन केर जाने डाढा गला कोई न हुयो तमा हुयुसि सुभान अल्लाह तजो हाने ये जेके दुनिया में बेजारन ते घुमंदा हा दुनिया में बंगुलन जा मालिका हा अजु कादे विया के अल्लाह कुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कुरान बुधाया है ये कब्रन में प्याद मन मथो मिट्टी जा प्यादन मुझा मिठा रब केड़ा बाना प्यारा थी केडो थदो पखो घुलायो थई बिना बिजली जे बिना जनरेटर जे ये उन्हीं जा थोड़ा दिया यो हल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम डोरा पोटो डई रब अल्लाह दोस्त डोरा पोडई मानी न वणंदई अल्लाह दोस्त डोरा पोडई 5 रुपया न था वणी दोस्त डोरा पोडई शरबत न वणई खीर न थो वणई रब थो डोरा पोडई
इंसान मां सखीर बजू मेहरबानियों केड़ी शया जेका तोखे मुझे यादगीरे को रोके दी मां के सुञाण का चीज नहीं तड़ें भी मां हूंदो भी वो आहे भी सुभान अल्लाह त चौड़ा जा नबी संगे नबूवत कहीं भी हसीनन जो सरदार कहीं बनायो सचो आ कुरान दादा गला मता सुबह जे नबी जी तारीफ न कई कुरान तो जे वज़हा वल्लैल इज़ा सजा हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में चेहरो भी त चेहरो जुल्फन जो बयान कुरान में नबी के चे सोना तवां जे लाइ दुनिया को आखिरत भली आ नथा गलायो छा आखिरत सोना वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा आदम खां वठी हेडे कंडी जाए मारे प्यार दिसु नबी असां रब जो आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उन्हनि सां वाइदो न कई त राज़ी कंदो मां ना मौलवी चवन रब राज़ी थे हाजी चवन रब राज़ी थे हाफिज चवन रब राज़ी थे दुकानदार चवन रब राज़ी थे जमींदार चवन रब राज़ी थे कोढ़ा चवन रब राज़ी थे जवान चवन रब राज़ी थे अमड़ियों चवन रब राज़ी थे न्याणियों चवन रब राज़ी थे सहाबी चवन रब राज़ी थे अहल बैत चवन रब राज़ी थे सारी दुनिया चवे रब राज़ी थे पर अल्लाह तो कुरान में चवे सोना सब ता चवन त तू राज़ी थी पर मां रब तो चवा त मां तो मोहम्मद के अल्लाह राज़ी कंदो समूरा जो कुरान सच्चो आ ॾाढा अर्ज पे कयम अल्लाह जो दीदार जो त दुख ई लही वेंदई वो केडो न सोणो हुंदो जे जान सोणो ठायो आ कि उन जो दीदार मोमिनन मुवहिदन के थी सुभान अल्लाह चौड़ा ॾिया बियो अमल सालिह छा इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मारे कंडे दुआ घुरण वारो ईमान कामिल हुजे अमल सालिह हुजन हाँ उन्हनि खे मां उहा जन्नत ॾींदुमि जाते मज़ा ई मज़ा फीहिमा ऐनान तजरियान मुंह मथे कर चाचा हे किस्मत जो मौक़ो थी अज हिन दिलबर के दिल वारी दरी खोले बुद्ध वो हितों तौबा करे उठ जे तो उम्र जा गुनाह धोई हथ खण तो मुरादा पूरियों कया अमल सालिह कयो निमाज़ा जिक्र कुरान जी तिलावत गिला न कर ऐब पराया न कढ शिरक जा लफ्ज़ न ॻाल्हाए हा हा ओ दुखी घड़ी में उन्हीं के याद कंदो कर जिन के सवाल को नबियन सडियो कंके सडियो इब्राहिम नबी अड़ाह में रब के तो जडे बाग कहीं बनायो यूसुफ नबी के फार कातिन सा प्या कोन वरी खूह में प्या उछलन कहीं कत्ल को बचायो माज बुढ़न को बचायो माज जुलेखा जे बकर को बचायो माज हलंदे हलंदे
गवर्नर बनायो मास विछड़ियल अबे अम्मा सां भी मिलाए छड़ियो मास दुख जी दाह मानन के न दींदो कर हाँ चौंदा अन्या बुछड़ो थे अन्या किनो थे जे तो मुखे दाह नींदो कर त मां जबलन जेदी मुसीबत ई खत्म कंदो मां जी तेज हवा में कख उडामी वेंदा कंहिंखे दाह ॾियूं ॾाढा गाला मुनाफिकन अमी आशा ते तुमत आई अकेली वेठी आ रब के दी सडे इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह अचो अचो तो कुरान मां वजीफा दसिया हे मोड़ जा साथी थी समूरा जो कुरान तोड़ जो साथी हाँ पंजा गम दुख बेकरारी तुझे हवाले थी कया वो ॾिठुई त केडी रब मदद कई मुस्तफा पान घराया अम्मा आशा दे बाबो अबू बकर भी गड तो अचे अम्मा आशा दे शान में 18 आयत सूरत नूर जूं रब कुरान में नाज़िल कई आए याकूब अलैहिस्सलाम प्यारो पुत्र हजरत यूसुफ अखिन मां नूर वयो व बियज़्ज़त आईना मिनल हुज़न फहुव कज़ीम अखियों भी अछूं थी वयूं 40 साल जुदा पुट जो दुख प्यारो हजरत यूसुफ अल्लाह सदे रब के पियो इन्नमा अशकू बसी व हुज़नी इलल्लाह काडो मिस्र मां चोलो हलियो आ अन्या अबे तई पुगो ही ना चे तो यूसुफ जे पैराण जी खुशबू दी मानू दा चौन कुराड़ो थी आए मथो कम नथो करई जड़ी किनान जे खूह में पियो हो ते मल खबर न पई पवई हाने तो जवे पैराण जी खुशबू दी अचे झट न गुजरी ये मुबारक में पैराण ॾिनऊं हा त यूसुफ ॾिनुई मां मिस्र जो गवर्नर बणो बीठो आ प्यारे पुट जो पैराण हो अखिन ते जो घुमाई त नूर अची दां कंहिंखे ॾियूं ॾाढा अंगला जेके ॿाहिरि खूह में उछले वया हा कूड़ो रत चोले के लाए अबे के चऊं अधे के बगी अड़ुकाई हो हेडे तक जाए उए बाहर किनान में अन्न कोने को हेडे मिस्र में ढिग लगा बयान पीयू के था चुन मोकल दे बाबा बादशाह आयो आ मिस्र में डाडो सखिया उन को वजी कुछ वठी अचऊं अबो तो जे गडजी न वेजो अकेला जुदा जुदा थी वेजो मता नजर न लगे छो तो हो भी तो हजरत यूसुफ जा भाइर उहे भी पा सोना हा पर हजरत यूसुफ सभिनी को हुस्न में मथे आया दरबान सा मिलिया केरो के किनान खो आया बादशाह सा मिलणो आ टके रुपयो खैर वारा नायूं बड़ो जजो खैर वठंदासे बादशाह वट पैगाम पुजाए क्यों सही किनान को मेहमान आया के रात इन्हनि खे रहायो सुभान अल्लाह रहा रात के मानी खारायो दस्तरखानो लगो दस्तरखाने जे वधन मार वारा कुंड कुंड ते लिखियो पियो आ यूसुफ 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 हम मुंजा मिठा रब अल्लाह हजरत यूसुफ जी तारीफ त कई पर सूरत जो नालो भी जो यूसुफ रखी
लुकमान हकीम पुट के वाइज क्यों शिरक न कजाए एडा लफ्ज वणा रब के अलाए कदी ज़बानो गुजरियो आ लुकमान हकीम जो पुट के वाइज के काल लुकमान लिबनी व हुवा यज़ू या बुनैया ला तुशरिक बिल्लाह। अरे हिनते जेड़ो धीरे हिनते ही शे चवई दो बेजे आडो न झुका मुशरिकन जे लिस्ट में नालो लिख दो मां जन्नत हराम कई दमा या मुझे दर ते झुकाए मुझी पाकाई वडाई बयान कर मोमिनन जे लिस्ट में नालो लिख दो मां जन्नत सिंगारे छड़ी दमा। सब जो सुभान अल्लाह। एक बे के बाहर ठूठियों बयान ते वो यूसुफ दनाए ये ब्या यूसुफ मुल्क में घड़ान जरी सुबह थियो के बादशाह वांगे घुरायो आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी चवेन तो जो त खबर यूसुफ नाले तवां जो को भाव होयो के होयो वो बचपन जो जमानो हे तके था चोन वो यूसुफ तू दनाए नबी कूड़ न हणंदा हन शकी ऐं शर्मसार भी जौबे के न कना अगलो चवंदो ये डाके टिंडियन जा बटालू बाहर कढां त जिंद छुटे 5 रुपया अल्लाह जे नाले ते दई कढ लंघे वारो डाडोरो मर्द खबर पवई हे छा था चवन अल्लाह चवन ता वो यूसुफ तू त नाए हे तके करे नबी कूड़ न हणंदान जवे तो काला न यूसुफ वो यूसुफ माया गोड़ा जी अंदर हलियो हाने बाहर दा चवन हाने काडे वणो मरिया बिन्यामीन तो जय अरे अदे के पैरन में कंडा ता आया जमात ता हई खूह में धिको ता दिनो हाने काडे वणो अजो हो बादशाह बणो बीठो आसा उन जे दर ते फकीर बणया बीठा हाने किया कयूं घबराए जिया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम तो चए घबरायो ना अजु बदले जो दी नाइला तसरीब अलैकुमुल यौम अजु बदले जो दी नाए मां सभिनी के माफ करे जड़ो मां असा भाव मरण ते आ तो बियो भाव पुछण न तो वने छो के मुझो दुकान खाई अरे बाह लगे दुकान के हो दुनिया के छड़ियों तो वने इन के तू माफ कर दे रब तो जे मदों रहमती नजर सुभान अल्लाह न तो जाई हजरत यूसुफ जयो सभिनी के माफ करे जड़ो मां है हाने वो कावड़ियो उन्हीं के पर जायो ता भी उन्हीं के सजो त मां यूसुफ भी उन जे आडो झोल तो झलिया अल्लाह उन्हीं जे दर ते जो वधण मार वारो ओ जंजा खजाना भरिया पिया दुखी गरीय में कंहिंखे सॾींदा ॾाढा इन्नमा अश्कू बसी व हुज़नी इलल्लाह हजरत यूसुफ सूरत जो नालो यूसुफ ऐं होॾो सूरत जो नालो लुकमान पुट के चई शिरक वडो जुल्म थी मां अबो लुकमान कम न ईंदो मां रब सां ॿिए खे शरीक न कजा केविल केविल दा खैर खाई कई छा पई चए या यदुहन्नमला उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान
एदी सुलेमान नबी जो लश्कर ते वडो लश्कर तो अचे वो घोड़न ते सवारन ता जल्दी सोराखन में हलियूं वञो मुफ्त मरी वेनियूं हुनन के खबर न पेंदी केवल केवलन सा खैर खाई कई सूरत जो नालो त न मिले रखई पर मारे कंदी जाए वा केवल जी तारीफ कई सूरत जो नालो ही न मिल रखई उन खैर खाई करण जे करे केवल जी भी तारीफ करे जेतरो थई बेसा चंगाई तू कर पढ़ा कुरान हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान बरीरा गुलामियानिया नबी निंद्रकन बरीरा पखो दियाने बर बरीरा के निंद्रा रसूलुल्लाह दा पखो आने अल्लाह इखलाक दिस पैगंबर नबी से पखो दान बरीरा के जागती अखिन मोदी पानी आरे साईं मां तवांजी खिदमतगार ता माखे पखो आणो नबी फरमा बरीरा रोना हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान चंगाई जो बदलो चंगाई आ इंसान जो बदलो इंसान आ बरीरा तो चंगाई कया मां मोहम्मद तो के बदलो दई रहो आया या दुआ घुरो त जेके मरी आन अल्लाह उन जो कब्र रोशन करे आमीन चओ आयतां जेके पढ़ियूं इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब लदो पुट के चई तोखे ज़बह करे वेठो आ पुट चयो अब्बा जंहिं ॻाल्हि जो हुक्म मिलियो थी देर न कर रब घुरियो त सब्र वारनि मां लांदे मिना में कंद बर लेटाई उहा जाए वञो मिना में निशानी लगी पई आ जाते इब्राहिम नबी पुट के कुआण आयो कंदबर लेटाए काटी हलाई न हली पीर हलाई न हली खलील सोचे जल्दी को देर न कर नथी सुञाणे मां खलीला काटी थी जे तू खलीला ओ जलीला तू जो चयो न मनींदस उन्हीं साईं जो चयो मनींदम जेको तू जो भी साईं मुंजो भी दिठई त काटी नथी हले ये गर्दन मां हथ छॾई ये पट्टी अखिन ते बधी पई आ बई हथ छुरीअ में धो विझे कावड़ अची वई हेॾो रब जिब्रील खे चयो भज जल्दी कर देर न कर सकरात वारा झूठा थी अल्लाह ओ जिब्रील जल्दी वन 7 आसमान क्रॉस करे वञो दुंबो जन्नत मो खणी वो खलील जे अॻियां रख इहो कुस जी वञे इस्माइल बची मागे कुआइणो नाए बजाइणो आ छो त इन जे पीढ़ीअ मां वो अरबी मोहम्मद पैदा कनम जेको सभिनी नबियन जो सरदार भी हूंदो त बगदार अल्लाह ताला समूरन ते राज़ी थी बाकी मोटी वञणो आ अल्लाह ताला जमात ते रहम जी नजर करे ये उहा वधण मार जी जमात आ सखी जमात आ अणगुरिया सफीर अचन आलम अचन तालिब अचन नात खान अचन समूरन की खिदमत करने वारा अल्लाह ताला तांजी दुनिया भी सोनी कंदो आखिरत भी सोनी कंदो अल्लाह ताला तांजे खैर खैरात की कबूल फरमाए मां बेकार जो अचन कबूल करे तांजो बुधन मंजूर करे या दुआ था घुरऊं अल्लाह तांजे खैर खैरात के भी कबूल करे इंशाअल्लाह जी हिते गडऊं जो जन्नत में ई गडूंदा से डाढा आमीन नथा चो ये अल्लाह जो फजल थी ज़ालिक फजलुल्लाह यूती मन यशा अल्लाह तो जे जन के मां चाहींदो आ चूंडींदो आ उन्हनि ते मां अल्लाह फजल कंदो आया
अल्लाह समूरन ते फजल जी नजर कर। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। रब हे जेके दोस्त वेठा नाला केड़न जा खणा सभिनी ते राज़ी थी। जिन जो अबू अम्मा भाई मरी आया तोड़े उन जो कब्र रोशन कर। ऐ अल्लाह जमीयत जो बोल बाला कर। मौलाना फजल रहमान साहब जी हिफाजत फरमा। ऐ अल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे आलिमन ऐं जमात जी गैबी मदद फरमा। मस्जिद जो मदरसा आबाद फरमा। खैर वारन जो खैर कबूल फरमा। मुंजा रब जेके भी आया थी अज सभिनी को राज़ी थी वन। अमड़िन जन घरन में कुरान बुधो उन जूं झोलियूं रहमत सां माला माल फरमा। समूरन ते फजल फरमा। दुनिया आखिरत सोनी कर। दुनिया में रहाए दीन इस्लाम ते रहा। मारे त कलमे वारो मौत नसीब कर। हर एक के अमन अमान सां पंहिंजे घर पहुचाइण वारो तू आ। फजल फरमा। असन इन पढ़ण के कबूल फरमा। जमात जो बुधन कबूल कर। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि सल्लम। आमीन। ला इलाहा